बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां आबिद अली मंगरियो। सब खां पहिरियां जैकब न्यूज़ हेडलाइंस। ज़िले जैकबाबाद जे 100 डॉक्टरनि जी कोरोना रिपोर्ट अची वई। जैकबाबाद ऐं मीरपुर बुर्ड़ो जे वधीक 2 डॉक्टरनि में कोरोना वायरस जी तस्दीक। जैकबाबाद वासी डॉक्टर रामचंद चौधरी जे पाड़े सिरनि जी रिपोर्ट भी सुभाणे ईंदी। सिविल अस्पताल जी लेडी डॉक्टर जे पाड़े सिरनि जी टेस्ट अञा नथी सघी। छुल में इंसानियत लजाईंदड़ वाक़ियो पेश। ॻोठ मोहम्मद हसन सरकी में वैशी सिफ़त मुड़स ऐं सोहरे घरेलू नाचाकी तां 6 ॿारनि जी माउ 30 वरियनि जी मसमात सोबिया सरकी खे गले में रसो विझी मोटरसाइकिल सां गिहले बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो। जवाबदार ज़ालमानी कार्रवाई करण बाद फरार थी विया। असांजी न्याणीअ खे ज़ालिमनि घरेलू अणबण तां बेदर्दी सां क़त्ल कयो आहे। पुलिस खेनि गिरफ़्तार करे कैफ़र किरदार ताईं पहुचाए इंसाफ़ फ़राहम करे। क़त्ल थियल औरत जे वारिसनि जी दर्दमंदाणी अपील। 3 ॾींहं अॻु मौलादाद थाणे जी हद जैकबाबाद जे ॻोठ नवाज़ो जागीर मां गोलियूं लॻल नीम बेहोशी हालत में 20 किलो चर्स ऐं 5 लख रुपया रोक रक़म सां हथ आयल सखर वासी नदीम शर खे पुलिस रिश्वत वठी आज़ाद करे छॾियो। संदसि साथी अब्दुल्ला पठान समेत 2 ॼणनि ख़िलाफ़ 10 किलो चर्स रखण जो केस दाख़िल। केस में 3,62,000 रुपया रोक रक़म जो भी ज़िक्र। गोलियूं लॻल जवाबदार नदीम शर समेत 10 किलो चर्स ऐं 1,40,000 रुपया भी गुम। शहरनि पारां SSP जैकबाबाद ऐं IG सिंध खां नोटिस वठी कार्रवाई करण जी अपील। भिरिया सिटी जे सीनियर सहाफ़ी ऐं प्रेस क्लब भिरिया सिटी जे जनरल सेक्रेटरी आफ्ताब कीरियो ते अणसुञातल जवाबदारनि जो हमिलो। ज़ख़्मी हालत में नौशेरो फिरोज़ अस्पताल मुंतक़िल। कलम धणिन में ताओ SSP खां जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। मुबारकपुर में क़त्ल जे ख़ौफ़ खां शादीशुदा औरत मासूम ॿारनि समेत थाणे ते पहुची वई। माइट कारां तोहमत मढ़े क़त्ल करण चाहिनि था, तहफ़ुज़ ॾिनो वञे। मसमात हफ़ीज़ा टांवरी जो थाणे ते बयान। होॾां औरत जे घरां निकिरण ते टांवरी बिरादरी जी 2 धुरनि में झेड़ो थी पियो। औरत समेत 3 ॼणा ज़ख़्मी। पुलिस ज़ख़्मियुनि खे लेटर ॾेई ठुल अस्पताल रवानो करे छॾियो। नैब सखर पारां आबपाशी खाते में गैर क़ानूनी भर्तियूं कंदड़ चैन इंजीनियर ग़ुलाम हुसैन उॼण, बेबूराम, हबीबुल्ला मेमण ऐं सईद जागीरानी ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल करे छॾियो। नैब ज़रियनि मौजिब इंजीनियर से रोड़ी डिवीज़न मोरो में ग्रेड 1 खां 5 ताईं 174 गैर क़ानूनी भर्तियूं करण जो इल्ज़ाम आहे। छुल में 20 ॾींहं अॻु सोहरे हथां क़त्ल थियल रुबीना बंगलाणी जे क़ातिल जी गिरफ़्तारी लाइ वारिसनि पारां शेरवा ठुल कंदकोट रोड ते धरणो। धरणे में औरतूं ऐं ॿारड़ा भी शरीक। जवाबदार असांजी बेगुनाह न्याणी खे क़त्ल कयो आहे, जंहिंखे पुलिस गिरफ़्तार न पई करे। IG सिंध मामले जो नोटिस वठी न्याणी जे खून सां इंसाफ़ करे। वारिसनि जी अपील। कश्मीर पुलिस पारां बख्शापुर में हिंदू बिरादरी जे घरनि मां सोना ज़ेवर ऐं रोक रक़म चोरी कंदड़ जवाबदार गिरफ़्तार करण जी दावा। जवाबदार शफ़क़त उर्फ़ टोनी सूमरो बख्शापुर में हिंदू बिरादरी जे मुख़्तलिफ़ घरनि मां 45 लख रोक रक़म ऐं 40 तोला सोन चोरी कयो हो। जवाबदार खां 7 लख रुपया रोक ऐं 27 तोला सोना ज़ेवर हथ कया आहिनि। SHO ज़ियाद नूनारी। चौकुंडे जे सहाफ़ी यूसुफ मलाह ते सवारा पुलिस पारां कूड़ो केस दाख़िल करे गिरफ़्तार करण ख़िलाफ़ बोज़दार वॾा जे सहाफ़ियुनि जो शाहिद जाफ़री, सफ़दर पयार, अमजद टांवरी, ज़मीर अंसारी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो। सहाफ़ी यूसुफ मलाह खे हक़ ऐं सच जो साथ ॾियण जी सज़ा ॾिनी पई वञे। DIG सखर फ़िदा मस्तोई वाक़े जो नोटिस वठी सहाफ़ी मथां कूड़ो केस ख़त्म करे सहाफ़ियुनि जो मुतालबो। टंडो रहीम खान में बाअसर माण्हुनि पारां बिजली काटण ख़िलाफ़ शहरनि पारां एहतजाज। वाबडा अमलदारनि रिश्वत न ॾियण ते इलाइक़े जे बाअसरनि जी मदद सां 50 खां वधीक ॻोठनि जी बिजली काटे छॾी आहे। बिजली खां महरूम अवाम जो बैटरियूं खणी एहतजाज। वाबडा सां किस्तनि वसीले बिल अदा करण जो
मुआहिदो बि कयो हो, पर वाडा वारनि रिश्वत तलब कई, न ॾियण ते बिजली काटी वई। ॾहरकी में 2 ॾींहं अॻु क़तल थियल औरत जा कातिल पंहिंजो मामो ऐं भाउ निकिता। औरत पंहिंजे भाइरनि सां मिलण आई हुई, जंहिं 3 साल अॻु घरां निकिरी पसंदि जी शादी कई ऐं संदसि वारिसनि पारां संदसि ऐं मुड़ुस खां इंतकाम वठण लाइ क़तल करे कमंद जी फसल में फिटो करे छॾियो हो। पुलिस जांच करण बाद संदसि मामे ऐं भाउ खे गिरफ़्तार करे वरितो। भिरिया रोड में तहरीक लब्बैक पाकिस्तान में रमज़ान जे हवाले सां मुस्तहकीन में राशन विरायो वियो। भिरिया रोड जे अमीर डॉक्टर यासिर अली रिज़वी जो चवणु आहे त पंहिंजी मदद पाण तहत TLP जे प्लेटफॉर्म तां ग़रीबनि जी मदद कई पई वञे। ॾुखे वक़्त में हितां जा चूंडियल नुमाइंदा ग़ाइब आहिनि। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।